नासिन अहम ख़बर है छाछरे मां सां शेयर कंदा हलूं। राहिमा ऐं समेजा बिरादरी जे घरनि खे बाहि वकोड़े वई लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इतला बावजूद भी फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो, जॾहिं त ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में रुधल आहिनि। अहम ख़बर नासिन अव्हांखे ॾियूं पिया। छाछरो में राहिमा ऐं समेजा बिरादरीअ जे घरनि खे बाहि वकोड़े वई आहे। लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इतला ॾियण बावजूद भी फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में रुधल आहिनि। नासिन अव्हांखे आगाह कयूं पिया। छाछरो में राहिमा ऐं समेजा बिरादरीअ जे घरनि खे बाहि वकोड़े वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर मुमताज़ रायमू असां सां लाइन ते मौजूद आहे। मुमताज़, इन हवाले सां कहिड़ी अपडेट सूरत-हाल आहे, आगाह कजो। उते जो अॼु ॾींहं जो लड़ाई लॻी ऐं उते जेको समेजा बिरादरी आहे ऐं राहिमा बिरादरी जेको 22 घर हिन जी ठीक है मुमताज़। नासिन अव्हांखे आगाह कयूं पिया। राहिमा ऐं समेजा बिरादरीअ जे घरनि खे बाहि वकोड़े वई आहे। लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में रुधल आहिनि। हिकु भेरो ॿीहर नासिन अव्हांखे आगाह कंदा हलूं। छाछरो में राहिमा ऐं समेजा बिरादरीअ जी घरनि खे बाहि वकोड़े वई आहे। लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे, जॾहिं त बाहि जो इतला ॾियण जे बावजूद भी फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में रुधल आहिनि। नासिन अव्हांखे आगाह कयूं पिया। छाछरो में राहिमा ऐं समेजा बिरादरीअ जे घरनि खे बाहि वकोड़े वई आहे। लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में रुधल आहिनि।